नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त हुकूमत पारां इजाज़त ॾियण खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कारोबार खुलण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची जे लाइट हाउस मार्केट जे दुकानदार केतिरियूं ई दुकानूं सुबुह जो 9 वॻे खां ई खोले छॾियूं आहिनि। घरू वज़ारत सिंध जे मूजिबि सिंध हुकूमत तरफ़ां क़ाइदा ऐं ज़ाब्ता जारी करण खां पोइ कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। कारोबार सुबुह जो 6 वॻे खां शाम जो 4 वॻे ताईं खुलियल रहंदो, पर दुकान ते हिते ईंदड़ ग्राहकनि में समाजी विथी रखण जी दुकानदारनि जी ज़िम्मेवारी हूंदी। वापारी एहतियात जे चेयरमैन हकीम शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत जा थोराइतायूं हिन कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी आहे। बाज़ार में हुकूमती SOP जे हर सूरत हाल में ख़्यालु रखियो वेंदो। ख़रीदारनि खां गुज़ारिश करियूं था त असां सां तामुन कनि। बिना मास्क जे कंहिं बि ख़रीदार खे दुकान में दाख़िल थियण जी इजाज़त न हूंदी। कोरोना खां बचाव जे लाइ समाजी विथी रखण यकीनी बणाईंदासीं। क़ौमी मफ़ाद में लॉकडाउन जो फ़ैसिलो रखी मञियो वियो आहे। ॿिए तरफ़ पंजाब में बि जुज़वी तौरु लॉकडाउन में नरमी जो अॼु पहिरियों ॾींहुं आहे। तक़रीबन 50 ॾींहंनि खां पोइ अॼु खां लाहौर समेत सॼे पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में कारोबार खुली विया आहिनि। शहर में समूरो कारोबार सुबुह जो 9 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।